जी नासिन वाक़िया कयूं सखर खां बागड़ जी ॿेले वेझो ॿ नौजवान पुरस्तार नमूने गुम थी विया आहिनि। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो आहे। रिख बागड़ जी ईंदे उबैदुल्ला ऐं आरिफ मेको पुरस्तार नमूने गुम थी विया आहिनि। वारस परेशान थी विया आहिनि। ख़बर के हवाले से नाज़रीन अवांखे आगाह कंदालूं। सखर खां इहा ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। बागड़ जी ॿेले वेझो ॿ नौजवान पुरस्तार नमूने गुम थी विया आहिनि। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। रुख खां बागड़ जी ईंदे उबैदुल्ला ऐं आरिफ मेको पुरस्तार नमूने गुम थी विया। वारिस परेशान आहिनि। शक आहे त ॿिन्ही ॼणनि खे अगवा कयो वियो आहे। पुलिस मदद नथी करे। नौजवान जे वारसनि जो इहो चवणु आहे। बिल्कुल नासिन ख़बर मां ॾियूं पिया। रुख खां बागड़ जी ईंदे उबैदुल्ला ऐं आरिफ मेको पुरस्तार नमूने गुम थी विया आहिनि। वारिसनि परेशानी जो इज़हार कयो आहे। शक आहे त ॿिन्ही ॼणनि खे अगवा कयो आहे। पुलिस मदद नथी करे। नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त शक आहे त खेनि अगवा कयो आहे। पुलिस मदद नथी करे। इन हवाले से नाज़रीन वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जो रिपोर्टर अब्दुल गफूर शेख असां सां लाइन ते मौजूद है। जी अब्दुल गफूर आगाह कजो छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ही सखर जो बागड़ जी थाने जो इलाइक़ो है जितां जेको आहे सो ॿिनि नौजवाननि जे मुबैना तौर अगवा थियण जा इतला मिलिया आहिनि। सनाउल्ला चन्नो पारां जेको आहे सो पुलिस खे इतला ॾिनो वियो आहे त उन्हनि जो भाउ जेको आहे सो अब्दुल्ला उहो मिलाद जे लाइ कल्ह गुज़िरियल ॾींहुं जेको आहे सो बावरची खणी करे बागड़ जी तरफ़ अची रहियो हो त उहो झली कलवाड़ी ऐं बागड़ जी रोड वटां उनजो राब्तो जेको आहे सो कटिजी वियो ऐं उन्हनि जा नंबर बि मुसलसल जेको आहे सो बंदि पिया वञनि। जंहिंखां पोइ जेको आहे सो पुलिस पारां जेको आहे हदबंदी जो तकरार ॼाणाए करे उन्हनि जी ॻोल्हा करण जे बजाए जेको आहे सो वारसनि खे वापसि मोटाए छॾियो आहे। अहिड़े इतला बाद जेको आहे सो पुलिस पारां कोई बि एक्शन नाहे खयो वियो जॾहिं त वारसनि जो इहो चवणु आहे त जेको आहे सो ॿई नौजवान जेके आहिनि उहे मुबैना तौर अगवा थी विया। जी इहो ॿुधाईंदा हलो त पुलिस जेको रिएक्शन न पई वठे त तव्हांजी उन हवाले सां का ॻाल्हि ॿोल थी आहे पुलिस जेके आला अमलदार सां? जी बिल्कुल बागड़ जी थाने ते राब्तो कयो आहे। बागड़ जी पुलिस पारां जेको आहे सो अहिड़े कंहिं बि क़िस्म जे वाक़े जी तस्दीक न पई कई वञे फ़िलहाल ताईं। बाक़ी जेको आहे सो पुलिस जो इहो बि चवणु आहे त असां पंहिंजे हिसाब सां जेको आहे सो तलाश बि कयूं पिया जेकॾहिं अहिड़ी का तस्दीक थी त इतला कयो। जी ठीकु आहे। वॾी महिरबानी आगाह कने अब्दुल गफूर शेख नाज़रीन आगाह करियो। ख़बर जे हवाले सां वाक़िया आगाह करे आहियूं त ॿ ॼणा अगवा थी विया आहिनि। वारसनि जो चवणु आहे त पुलिस इन हवाले सां को बि मदद न पई करे।